सिंध काबीना में फेरफार, मुकेश कुमार चावला ॿीहर वज़ीर बणिजी वियो। 2 सलाहकार भी शामिल, दोस्त मोहम्मद रामू ऐं बाबर खान भयो वॾे वज़ीर जा सलाहकार मुक़रर। हिकु वज़ीर 2 सलाहकारनि जी शमूलियत बाद वज़ीरनि जे खातनि में तब्दीली कई वई। एक्साइज़ खातो शर्जील इनाम मेमण खां वापसि, मुकेश कुमार चावला हवाले शर्जील मेमण वटि। ट्रांसपोर्ट ऐं इतलात खाते जा कलमदान रहंदा सईद गनी मकानी इदारनि। याम खान शोरो आपाशी खाते जो वज़ीर हूंदो। ज़राअत, रांदियूं ऐं एंटी करप्शन खाता मोहम्मद बख्श महर हवाले। मोहम्मद अली मलकानी लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ खाते जो वज़ीर मुक़रर। माहौलियाती तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट जा खाता दोस्त मोहम्मद रामू हवाले। बाबल भयो खे ॿेले ऐं झंगली जीवत खातो ॾिनो वियो। कच्ची आबादियुनि वारो कलमदान सैयद नजमी आलम हवाले। वॾे वज़ीर जे ख़ासि मददगारनि जे खातनि में भी फेरफार। लालचंद उकराणी अक़लियती मामलनि बाबति वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार हूंदो। सरफराज़ राजड़ समाजी तहफ़ुज़ ऐं कासिम शाह सीड़पकारी। राजीव सिंह इंसानी हक़नि ऐं मंसूर शाहाणी शागिर्दनि जे मामलनि बाबति मददगार मुक़रर हूंदो। उस्मान हिंगोर जो ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइसिस बाबति ख़ासि मददगार ऐं अब्दुल जवार खान खोराक खाते बाबति वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार मुक़रर। जुनेद बुलंद स्टीवटा ऐं सलीम बलोच पब्लिक हेल्थ बाबति ख़ासि मददगार हूंदो। सीएम इंस्पेक्शन टीम वकार मेदी हवाले कई वई। नोटिफिकेशन जारी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त पाकिस्तान कंहिं बि आलमी तकरार जो हिसो न बणिबो। हू अमन लाइ पंहिंजो किरदार जारी रखंदा। पाकिस्तान हमेशह गज़ा ऐं लबनान में जंगबंदी जो मुतालबो कयो आहे। पुरतशद्दुद गैर रियासती अंसर ऐं रियासती सरपरस्ती में दहशतगर्दी आलमी सतह ते हिकु चैलेंज आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में सदन अज़म यकीन पुख्तो आहे ऐं दहशतगर्दी आलमी सतह ते समूरी इंसानियत लाइ गॾियल चैलेंज आहे। फितनो पखेड़ींदड़ दुनिया जे समूरनि दहशतगर्द तंज़ीमुनि ऐं प्रॉक्सिस जे पनाहगाह बणिजी चुका आहिनि। पाकिस्तान अफ़गान उबूरी हुकूमत खां उमीद थो करे त उहा पंहिंजी धरती इस्तेमाल थियण न ॾींदी। पाकिस्तान ऐं IMF विच में 5 ॾींहनि जूं ॻाल्हियूं मुकमल। IMF जनवरी खां ज़रई आमदनी ते टैक्स उगाड़ीअ जो मुतालबो करे छॾियो। सूबाई मालियाती मुआहिदनि ते अमल करण लाइ कंसल्टेंट मुक़रर करण जो फ़ैसिलो। हुकूमत 1 जनवरी खां सूबनि में इनकम टैक्स लागू करण जी ख़ातिरी कराए छॾी। सिजावल ज़िले जे इलाइक़े शाह बंदर मां गैस जा ज़ख़ीरा हथ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां सिंध जे अवाम खे वाधायूं। तवानाई वारे सूबाई वज़ीर नासिर शाह ज़ख़ीरा हथ अचण जो ऐलान कंदे चयो आहे त गैस हथ अचण सां मुल्क जी तवानाई वसीलनि खे हथी वठण में मदद मिलंदी। सिंध एनर्जी होल्डिंग कंपनी कम करण में दिलचस्पी रखे थी। कंपनी बॾाई 5 सिगो ते कम करण में दिलचस्पी ॾेखारी आहे। उमीद त ब्लॉक ऐं वधीक ॻोल्हा ऐं तरक़ियाती सरगर्मियूं जारी रहंदियूं। पंजाब हुकूमत स्मोक सबब लाहौर ऐं मुल्तान में हेल्थ एमरजेंसी लागू करे छॾी। हफ़्ते में 3 ॾींहं मुकमल लॉकडाउन जो ऐलान। हेल्थ डेस्क अस्पताल अमले जूं मोकलूं रद्द। स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं ऑनलाइन करण जो फ़ैसिलो। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त लाहौर ऐं मुल्तान में हफ़्ते जा 3 ॾींहं मुकमल लॉकडाउन हूंदो। स्कूलनि खे वधीक 1 हफ़्ते ताईं बंदि रखियो वेंदो। 1 हफ़्ते अंदरि हालतूं बहितर न थियूं त मुकमल तौर लॉकडाउन कयो वेंदो। पाकिस्तान ऐं भारत खे स्मोक ते ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। मीरपुर माथिल जे सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस मां PPMA ख़ालिद लुंडे संदसि पुट आजा करार। जांच ऑफिसर SSP नवाब शाह तनवीर दुनियो कतई चालान जमा कराए छॾियो। केस में गिरफ़्तार जवाबदार मुख ॾोहारी करार। जवाबदार धुर जे वकील कुर्बान मलाणी जो चवणु आहे त जांच ऑफिसर ख़ालिद लुंडे संदसि 2 पुटनि खे आजो करार ॾिनो आहे। कंहिं बि धुर SSP तनवीर दुनियो जी जांच ते एतिराज़ न कया आहिनि। याकूब गडाणी जो चवणु आहे त 2 हफ़्ता अॻु जवाबदार धुर न्यापो कयो त ख़ालिद लुंडे संदसि पुट जा नाला ख़ारिज थी रहिया आहिनि। हाणे तव्हांजो छा थींदो? PP हुकूमत धुर आहे। ॿीहर जांच कराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? उडेरो लाल में खोसाए कोरेजा बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जो जिरगो। धुरनि मथां मजमूई तौर ते 2 करोड़ 43 लख रुपया ॾंढ मुक़रर। अॻूणे IG सिंध सैयद मुश्ताक अहमद शाह ऐं हाकिम अली नुहाणी जी सरपंचीअ में जिरगो। धुरियूं कीर खंड।
यूं सईदाबाद भरिसां फुर दौरान मज़ामत करण ते पीरसन क़तल। ब मर्डींग हथियारबंदनि मोटरसाइकिल फुर दौरान मज़ामत करण ते पीरसन जान मोहम्मद कीलो खे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि 2 ॼणा ज़ख़्मी, घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। सिंध टीवी नेटवर्क जे सर ते 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशे जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं जारी। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी, मीरपुर ख़ास ऐं नवाब शाह जे मुख़्तलिफ़ शहरनि में धरती धणी पुरजोश। सिंधी टोपी ऐं अजरक जे स्टालनि ते पीह, सुघड़, कचहरियुनि ऐं मलाखणनि जी बि तयारी। टंडे जाम जे स्कूल में लतीफ़ शनासाई सकाफ़ती तक़रीब, सिंधी गीतनि ते रक़्स। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में ॿी T20 मैच अॼु खेॾी वेंदी। ऑस्ट्रेलिया खे 3 मैचुनि जी सीरीज़ में 2 जी भेट में 1 जी सरसी हासिल।